इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लालह व कुल्लु ज़लालतिन फिन्नार अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदा व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र फ़ी हबीबि शानिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम फलयहज़रिल्लज़ीना युख़ालिफ़ूना अन अम्रिही अन तुसीबहुम फ़ितनतुन औ युसीबहुम अज़ाबुन अलीम औ कमा क़ाल वक़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अहब्ब सुन्नती फ़क़द अहब्बनी व मन अहब्बनी फ़क़द माअय फ़िल जन्नह रवाहु तिर्मिज़ी रब्बी शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हु क़ौली रब्ब ज़िदनी इल्मन रब्ब ज़िदनी इल्मा। मुख़्तसर हम्दो सना खां पोइ मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो क़ुरान मजीद जी हिकिड़ी आयत ऐं जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस मुबारकनि मज़ा हिकिड़ी हदीस जेका तव्हांजे अॻियां पढ़ी वई मुख़्तसर तर्जुमो ऐं गॾोगॾु कुझु वज़ाहत कई वेंदी। शल अल्लाह तबारक व ताला असां मुस्लमाननि खे दिलि जे गहराइनि सां ॿुधण ऐं उन खे सम्झण खां पोइ अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अॼु मुस्लमान वॾनि वॾनि परेशानियुनि मां गुज़रे पियो। हिकिड़ी आफ़त ऐं मुसीबत ख़तमु थिए नथी त मुस्लमान जे मथां ॿी वरी मुसीबत अचो रहे। केॾी महिल किरोना जी सूरत में, केॾी महिल माकड़ जी सूरत में, केॾी महिल हीउ मींहं तव्हां ॾिसो पिया पका फ़सुल बीठल आहिनि, फुटियूं बि तयारु, ॿाझिरी बि तयारु, सारियूं बि तयारु। यकीनन ये मींहं ते मींहं जो वसणु अल्लाह बहितर ॼाणे थो। बज़ाहिर मुशाहिदो तजुर्बो लॻे हीअं पोइ त हीअ रहमत कोन्हे बल्कि अज़ाब आहे। रहमत त फ़ाइदे वारी हुजे थी मोमिननि जे लाइ, मुस्लमाननि जे लाइ। हीउ मींहुं बंदि ई नथो थिए, मच्छर बि जाम थी चुका आहिनि, बीमारियूं बि जाम थी चुकियूं आहिनि, फ़सलनि में नुक़सानु। असुलु इन जो कारण छा आहे, सबबु छा आहे?
ही मुसीबतूं मुस्लमान जे मथां आयूं छाजे करे? भला जे आयूं त ख़तमु छो नथियूं थियनि? आज़माइशूं अॻु में आयूं, इम्तिहान अॻु में वरिता विया, अहिड़ा अहिड़ा इम्तिहान वरिता विया, अहिड़ियूं अहिड़ियूं आज़माइशूं आयूं, पर वक़्त जे माण्हुनि पंहिंजनि पंहिंजनि इबादतुनि खे यादि कयो ऐं उन्हनि खे साम्हूं रखियो। अल्लाह तबारक व ताला वॾे खां वॾियूं मुसीबतूं, वॾे खां वॾियूं आज़माइशूं बि ख़तमु करे छॾियूं। खोड़ सारा अहिड़ा वाक़िया इन्हनि ॻाल्हियुनि सां भरिया पिया आहिनि हदीसुनि जे अंदरि। अहिड़ियूं अहिड़ियूं मुसीबतूं आयूं, वॾा वॾा जबलनि जा टुकड़ा माण्हुनि जे गार अंदरि विया हलिया, बंदि थी विया हलिया। दुश्मन पोयां खां लॻल गार जे अंदरि लेकिन 300 साल 9 साल ॿिया बि हीअं जहिड़ा रहनि। इहे आज़माइशूं, इहे मुसीबतूं हुयूं माण्हुनि ते। आख़िर फ़र्क़ु छा आहे? कहिड़ो त फ़र्क़ु आहे? को त सबबु आहे। छा असांजी दिलनि में उहा तक़वा ऐं परहेज़गारी कोन्हे? सिर्फ़ु रस्मी निमाज़ूं आहिनि, रस्मी इबादतूं आहिनि, माण्हुनि जे ॾेखावे जूं आहिनि। छा हुनजी तक़वा ऐं परहेज़गारी असां खां वधीक ई? मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में मींहुं अचे ई न पियो। वाक़ियो तव्हांजो ॿुधल हूंदो, ॻाल्हि खे सम्झो। मींहुं अचे न, हिते मींहुं बंदि नथो थिए। सभु जा सभु मैदान में निकिता अलाह खां दुआ घुरण जे लाइ, असां ते रहम कर, मींहुं वसा। हाणे असीं, असांजा जानवर, सभु जा सभु फसल थियनि कोन, बुख था मरूं। ॿुधायो वियो त भई अव्हां मंझि हिकिड़ो माण्हू अहिड़ो आहे जेको गुनहगार आहे। हिकिड़ो माण्हू साईं, तवजो कयो। सभु जा सभु मुत्तकी ऐं परहेज़गार, गुनाहनि खां पाक साफ़, पर हिकिड़ो मजलिस जे अंदरि, उन लश्कर जे अंदरि, उन मजमूए जे अंदरि अहिड़ो हो जेको गुनहगार हुयो। बाक़ी ॿिया सभु जा सभु सही हुया। अलाह जी रहमत न पई अचे। ऐं अॼु मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, भाइरो बुज़ुर्गो, जेकॾहिं तव्हीं चाहियो था त ही मुसीबतूं, ही आफ़तूं, ही परेशानियूं मुस्लमाननि तां ख़तमु थियनि, इन सभिनी जो हल हिकिड़ो अथव। जेका तव्हांजे अॻियां आयत तिलावत कई वई, सभिनी जो हल हिकिड़ो आहे। उहो इहो ई आहे त अल्लाह तबारक ताला फरमायो, फल यहज़रिल लज़ीन युख़ालिफ़ून अन अम्रिही अन तुसीबहुम फितनतुन औ युसीबहुम अज़ाबुन अलीम। बिल्कुलु वाज़े तर्जुमो आहे। अल्लाह तबारक ताला फरमाए पियो, ख़ौफ़ करणु खपे उन्हनि माण्हुनि खे, डिॼणु खपे उन्हनि माण्हुनि खे जेके मुखालिफ़त कनि था मुंहिंजे सुहिणे जनाब मुहम्मद रसूलुल्लाह जी अन अम्रिही। बिल्कुलु वाज़े थी वियो न, मन धमकी त मिली चुकी न, अल्लाह जे तरफ़ां ऐलान थी चुको। फल यहज़रिल लज़ीन, भउ करणु खपे, डिॼणु खपे, हमेशह मुहतात रहणु खपे उन्हनि माण्हुनि खे जेके मुखालिफ़त कंदा मुहम्मद रसूलुल्लाह जी। चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। छाजे करे? छो? अन तुसीबहुम फितना औ युसीबहुम अज़ाबुन अलीम। ईअं ई न थिए जो हिननि खे ख़बर बि न पवे त असीं मुहम्मद रसूलुल्लाह जी मुखालिफ़त कयूं पिया, उन जी नाफ़रमानी कयूं पिया, चाहे जुज़ी तौर ते हुजे, चाहे कुली तौर ते हुजे। नंढे खां नंढी मुखालिफ़त हुजे, चाहे वॾे खां वॾी मुखालिफ़त हुजे, चाहे सुन्नतुनि जे अंदरि हुजे, चाहे नफ़लनि जे अंदरि हुजे, अक़ीदे जे अंदरि हुजे, चाहे मामलात जे अंदरि हुजे, मुखालिफ़त कोन्हे करणी। अल्लाह तबारक व तआला धमकी ॾेई छॾी, अन तुसीबहुम फितना। जेके मुखालिफ़त कनि था उहे जिथे जे रहण वारा हुजनि, जहिड़ी ज़बान जे ॻाल्हाइण वारा हुजनि, जंहिं इलाइक़े में हुजनि, उन्हनि खे मुसीबतूं ईंदियूं रहंदियूं। तवजो तवजो, उन्हनि खे मुसीबतूं, आज़माइशूं, परेशानियूं ईंदियूं। जेकॾहिं बची विया, औ युसीबहुम अज़ाबुन अलीम,
या त पोइ उन्हनि खे अज़ाब अलीम दर्दनाक अज़ाब जहन्नम मिलंदी। दुनिया में बिलफर्ज़ बची विया त आख़िरत वरी उन्हनि खे सज़ा आहे, बची कोन सघंदा। इहा आयत इन जो तर्जुमो आहे। इन हवाले सां मुख़्तसर तव्हांजे अॻियां वाक़िया रखूं था, कुझु ॻाल्हि खे सम्झंदा हलो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी फ़रमान बरदारी ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी इताअत ऐं हुन जे हुक्म ऐं सुन्नतुनि खे मञणु हर हाल मंझि हर टेम ते मुस्लमान जे लाइ लाज़मी वाजिबु आहे, बल्कि फ़र्ज़ु आहे। सम्झ में अचे तॾहिं बि मञणो आहे। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि ऐं हदीस मुबारका ऐं सुन्नत तजीबा न सम्झ में अचे तॾहिं बि असांखे मञणो आहे। घणा दोस्त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी उन्हनि ॻाल्हियुनि ऐं सुन्नतुनि खे मञनि था जेके सम्झ में अचनि थियूं, पर जेके अकुल खां ॿाहिरि ॿ ॻाल्हि सम्झ में अचे ई कोन थी, असीं मञूं कीअं? यकीननि उहे मुखालफ़त पिया कनि ऐं उन मुखालिफ़त जो नतीजो उन्हनि खे दुनिया में मिले थो। उहो ईअं ई आहे। हदीस जो किताब आहे जामे तिरमिज़ी, इन जी शरह आहे तहफ़तुल अहवज़ी, जेका लिखी आहे हिंदुस्तान जो आलिम अहलुल हदीस क़ाज़ी अब्दुर्रहमान मुबारकपुरी रहमतुल्लाह अलैह। उहो वाक़ियो त हिकिड़ो नक़ल करे, चवे थो हिकिड़ो तालिब इल्म हुयो, उन तालिब इल्म खे ख़बर पई त फलाणे इलाइक़े जे अंदरि हिकिड़ो हदीस जो वॾो आलिम ऐं मुहद्दिस आहे, जंहिंखे 4 खां 5 लख हदीसूं यादि आहिनि। घणियूं साईं? 4 खां 5 लख हदीसूं ज़बानी यादि आहिनि। हाफ़िज़ हुयो, उहो तालिब इल्म निकिरे थो, अचे थो उन मस्जिद जे अंदरि मदरसे जे अंदरि, उस्ताद खे चवे थो आउं तो वटि पढ़ंदुसि। उस्ताद चयो ठीकु आहे, पर पढ़ाइण जो तरीक़ो कुझु इहो हुयो उस्ताद जो पाण हिन पासे वेहे ऐं तालिब ॿाहिरे पासे हुजनि ऐं हितां खां पर्दो ॾियो छॾे। शागिर्द परेशान थी वियो, भई हेॾो पंधु करे आउं आयो आहियां हिते पढ़णु, हदीस जो इल्मु सिखणु, क़ाल अल्लाह क़ाल रसूल जी तइलीम वठणु, पर जो हिते आयुसि त हिते पढ़ाइण जो तरीक़ो ई मुख़्तलिफ़, ॻाल्हि सम्झ में कोन आई। बहरहाल शुरूअ जा ॾिहाड़ा माण्हू हिजाब करे थो, शागिर्द वियो हलियो पढ़ी करे, हिकु ॾिहाड़ो, ॿियो ॾिहाड़ो, टियों ॾिहाड़ो, पढ़ाइण जो तरीक़ो साॻियो। तालिब इल्म जो हेॾो परे खां आयो आहे, उस्ताद जो दीदार चहिरो ॾिसां नथो, उस्ताद जे चहिरे मुनवर जो फैज़ हासिल नथो थिए, छाजे करे? सभु तालिब इल्म विया हलिया। जेॾी महिल शागिर्द विया हलिया ॿाहिरि, उस्ताद खे चई साईं गुस्ताखी माफ़, बेअदबी न आहे, पर हिकिड़ो मसइलो आहे, मुंहिंजा साईं ऐं फलाणे इलाइक़े खां हलियो आहियां, तुंहिंजो नालो हदीस जो ॿुधी करे, तुंहिंजी विलायत खे ॿुधी करे, परहेज़गारीअ खे ॿुधी करे, चोटीअ जो आलिम ई त तो वटां इल्मु सिखां। मुंहिंजा उस्ताद, मुंहिंजा साईं, मुंहिंजा मुरबी, गुस्ताखी माफ़, ग़लती थिए त माफ़ कजो, पर मूंखे सम्झायो त सही, जेको तव्हीं पढ़ायो आहे इहो पढ़ाइण जो तरीक़ो मर्दनि जो न आहे, इहो मर्दनि खे न आहे पढ़ाइबो, इहो पर्दो करे औरतुनि खे पढ़ाइबो आहे। इहो पर्दो करे औरतुनि खे पढ़ाइबो, साम्हूं मायूं हुजनि, पढ़ाइण वारो मर्द हुजे, माइक ते पढ़ाए, साम्हूं मायूं हुजनि, पर्दो ॾेई करे पढ़ाए, या पढ़ाइण वारी औरत हुजे, ॿुधण वारा साम्हूं मर्द हुजनि, पर हेॾा तव्हीं पढ़ाइण वारा बि मर्द, पढ़ण वारा बि मर्द। पर्दे जो छा तरीक़ो आहे? ही पर्दो तव्हां ॾिनो छो? उस्ताद जो भाई इन ॻाल्हि खे छॾे ॾे। वरी तालिब इल्म खे खुटको वेहण ई न थिएसि, राति जो निंड ई न अचे,
कि भाई छाजे करे मसलो तो समझ में अचे न। वरी साईं खे चई, साईं मूंखे तव्हां पंहिंजो दीदार करायो, तव्हांजो चहिरो मुनवर ॾिसण थो चाहियां। तव्हां हदीस जा आलिम हो, 4 खां 5 लख तव्हांखे हदीसूं ज़िबानी यादि आहिनि, पर तव्हांजे चहिरे ॾिसण खां सवाइ वापसि कोन वेंदुसि। उस्ताद जो ठीकु आहे बचा, जेकॾहिं वाक़ई तोखे ज़िद आहे सुभाणे ईअं कजां, जेॾीमहिल सभु जा सभु शागिर्द मस्जिद खां वञनि हलिया ॿाहिरि, ॿाहिरियों दरवाज़ो बि बंदि कजां, मस्जिद जूं दरियूं ऐं दरवाज़ा बंदि करे पोइ तूं होॾे अचिजां। तालिब इल्म ॾाढो ख़ुशि थियो, ॾाढो ख़ुशि थियो, वियो घर। राति जो निंड न अचेसि जो सुबुह जो उस्ताद जो दीदार थींदो, साईं जे चहिरे मुबारक खे ॾिसणो आहे। सवेरे सभिनी खां मस्जिद में अची वेही रहियो, ख़ुशीअ ख़ुशीअ में। हरीस त हो न, अची वेही रहियो मुश्ताक। सभु खां पहिरीं पढ़ाई हली, हदीस जो सबक़ हलियो, काल काल रसूलुल्लाह सदा बुलंद थी, हदीसूं यादि कयूं वयूं, माना मतालिब ॿुधायो वियो। जेॾीमहिल सभु जा सभु तालिब इल्म विया हलिया, जल्दी भॻो दरवाज़ो ॿाहिरियों बंदि कई, दरियूं बंदि कई, दरवाज़ा बंदि करे अची वेही रहियो। जी साईं, सभु जा सभु शागिर्द विया हलिया। ओ साईं, सभु विया हलिया, दरवाज़ा बंदि करे आयो, दरियूं बंदि आहिनि, हाणे त पर्दे खे हटायो, मूंखे पंहिंजो दीदार करायो। जी वाक़ई विया हलिया? जी बिल्कुलु विया हलिया। मुंहिंजा भाइरो बुज़ुर्गो दोस्तो गौर कजो, ख़ुदा जी ज़ात जो कसम, ही हदीस जो आलिम आहे। जीअं जो हिन पंहिंजो चहिरो हटाए त हिन जो जेको मुंहुं हुजे गध जो मुंहुं। तालिब इल्म परेशान थी वियो। हदीस जो आलिम मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमान ॿुधाइण वारो, सुन्नतुनि खे ज़िंदह करण वारो, पर जेकॾहिं पर्दो हटाए थो त उनजो चहिरो गधा जो चहिरो। तालिब इल्म परेशान थी वियो। जी बच्चा परेशान न थी, उहो आऊं साॻो आहियां जेका तूं हदीसूं पढ़ंदे हुए, जंहिंजी बुज़ुर्गी ऐं परहेज़गारी ॿुधी करे तूं हिते आयो हैं। तब्दील न आहियां, पर जे मुंहिंजो चहिरो गॾह जो ॾिसी त इन जेको सबबु आहे उहो छा आहे? फल यहज़रिल लज़ीन युख़ालिफ़ून अन अम्रिही अन तुसीबहुम फितना। अल्लाह तबारक व तआला फरमायो, डिॼणु खपे उन्हनि माण्हुनि खे, भउ करणु खपे उन्हनि माण्हुनि खे जेके मुखालिफ़त कनि था मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, जो दुनिया जे अंदरि नाफ़रमानी करे बची सघंदा। ईअं ई थी नथो सघे। जॾहिं मुंहिंजा बच्चा, उहे मुंहिंजा शागिर्द, जेकॾहिं चहिरो बि ॾिठो अथई त हाणे ॻाल्हि पूरी ॿुधी वठ। जो त हिकु ॾिहाड़े मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं मूं पढ़ायूं पे, पंहिंजनि शागिर्दनि खे हदीसूं पढ़ाईंदो वियसि, पढ़ाईंदो वियसि। किताबु तहारा ख़तमु थियो, किताबु सलाद शुरू थियो, किताबु सलाद जे अंदरि बाब सुजूद शुरू थियो, बाब रुकू शुरू थियो, सजदे जे बारे में, रुकूअ जे बारे में, इमामत जे बारे में। उते मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस मूंखे मिली। हदीस छा हुई? पाण करीमन फरमायो, जेकॾहिं तव्हांखे इमाम साहब निमाज़ पढ़ाए, तवजो, इमाम साहब निमाज़ तव्हांखे पढ़ाए, तव्हांजी हैसियत मुक़्तदी जी हुजे, जे तव्हां हो, पोइ इमाम साहब रुकूअ में वञे न, इमाम साहब खां अॻु में रुकूअ में नाहे वञणो। नंबर 1, इमाम साहब रुकूअ खां उथे, तव्हांखे अॻु में नाहे रुकूअ खां उथणो। पर जेकॾहिं इमाम साहब सजदे में वञे थो, तव्हां अॻु में सजदे में न वञिजो। सजदे में उथे थो, अल्लाहु अकबर मुकमिल चवे, तंहिंखां पोइ तव्हांखे उथणो आहे। इहा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम में हदीस हुई न। जेकॾहिं तव्हां इमाम साहब खां अॻु मंझि रुकूअ में विया हलिया, या वरी इमाम साहब खां अॻु में तव्हां रुकूअ खां उथियो, या वरी इमाम साहब खां अॻु में तव्हां पंहिंजे सजदे में वियो, इमाम साहब अञा सजदो नाहे कयो, तव्हां पहिरीं सजदे में वियो हलिया, या वरी इमाम साहब सजदे खां उथियो नाहे, तव्हां पहिरीं सजदे खां उथी वियो। इहा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीसुनि जी नाफ़रमानी थींदी। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखालिफ़त कयव, इन जे बदिले में तव्हांजी शिकिल गॾ जी थी वेंदी हली।
आहे छा? तव्हांजी शिकिल गॾिजी थी वेंदी। चए थो मुंहिंजा बचा इहा हदीस मूंखे मिली, मुंहिंजे दिमाग़ कमु न कयो, अकुल में ॻाल्हि आई कोन्हे। भई इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? इहा त ॻाल्हि सम्झ में अचे ई नथी। चई हिकु ॾिहाड़े मूं ईअं कयो, चवां भला करे ॾिसां थिए छा थो। जी बचा इमाम साहब खां पहिरीं रुकूअ में वियसि हलियो। इमाम साहब अञा रुकूअ में वियो कोन, पहिरीं वियसि सिर्फ़ु इन ॻाल्हि जे करे त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो जेको इमाम साहब खां पहिरीं रुकूअ में वियो उनजी शिकिल गॾिजी थी वेंदी। मूं ॾिठो त मुंहिंजी शिकिल गॾिजी थिए थी या कोन थी थिए, ऐं मूं ईअं ई सम्झो त कोन थींदी। पोइ इमाम साहब खां पहिरीं सजदे में वियसि हलियो, अञा इमाम साहब सजदे में कोन वियो, बचा हालत इहा गॾ वारी ॾिसी पियो। तव्हां अंदाज़ो तो लॻायो, आहियां हदीस जो आलिम, कलाम कोन थो ॻाए, गाना कोन थो ॻाए, हदीसुनि जो आलिम आहे, वक़्त जो मुहद्दिस आहे, हाफ़िज़ ऐं परहेज़गार आहे, पर हिकिड़ी हदीस जे नाफ़रमानी जे करे गॾ जी शिकिल थी वई। तव्हां अंदाज़ो लॻायो। ऐं जेके मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाफ़रमानियूं कनि, पोइ ही मुसीबतूं, पोइ ही आज़माइशूं असांजे मथां ख़तमु थियनि थियूं, ही परेशानियूं असांजे मथां ख़तमु थियनि थियूं। आख़िर का त नाफ़रमानी आहे, का त मुखालिफ़त आहे जंहिंजे सभु लोड़ीनि पिया। हिकिड़ो ॿियो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां। जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दावत कई, महिमान नवाज़ी लॻी, जो दस्तरखान पाण विछाईंदा ऐं दस्तरखान विछायो वियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुदि पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾु आहिनि, सभ जा सभु सहाबी मौजूदु आहिनि, महिमान मौजूदु आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो भाई वेहो मानी खाओ, कुझु परींहं पासे कुझु ओरिएं पासे। मानी जो खाइणु शुरू कयूं। उन मजलिस जे अंदरि, उन दावत जे अंदरि हिकिड़ो माण्हू हुयो जेको खाॿे हथ सां मानी पियो खाए। ॻाल्हि खे सम्झो। पाण करीमन फरमायो कुल बि ज़मीन, अड़े बाबा साॼे हथ सां खा, खाॿे हथ सां कोन्हे खाबो। इन शैतान जी कुल बि ज़मीन, शैतान जो कमु आहे खाइणु पीअणु खाॿे हथ सां। साॼे हथ सां खा, हुजणु इहो खपे। हा त हू चयां वाकई ग़लती आहे मुंहिंजी। सी ॻाल्हि खे सम्झो पिया न, वाकई मुंहिंजी ग़लती आहे। मूं हदीस जी मुखालिफ़त कई, सुन्नत जी मुखालिफ़त कई, मूंखे सम्झायो वियो, ऐं पंहिंजी ॻाल्हि ते रुजू कयां हा, पंहिंजी इस्लाह कयां हा। पर कुझु दोस्तनि जी तबियत हुजे थी, हा तव्हां कंहिंखे सम्झायो न भई सुन्नत जे ख़िलाफ़ आहे, बजाए पंहिंजी इस्लाह करण जे, बजाए पंहिंजी ग़लतीअ खे सुधारण जे, यकदमि नाराज़ थी वेंदा। हुआ यकदमि नाराज़ थी वेंदा, मस्जिद मदरसे जा दरवाज़ा बंदि करे छॾींदा अचण खां, निमाज़ ते कोन ईंदा। को साथी तई अचे ई कोन था, यार मौलवी जो सम्झाइण जो तरीक़ो तव्हां ॾिठो, ईअं सम्झाइबो आहे। मुंहिंजी बेइज़ती कोन थी वई। अड़े भई बेइज़ती जो कहिड़ो कमु आहे हिन में? बेइज़ती जी त ॻाल्हि ई कोन्हे का। मुहम्मद रसूलुल्लाह हुनखे तहरीर पियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पर हुन पंहिंजी इन बेइज़तीअ खे सम्झंदे, पंहिंजी ख्वारीअ खे सम्झंदे, माण्हू छा चवंदा, माण्हू छा चवंदा त हेॾो सारो थी वियो आहे, हिनखे त मानी बि कोन थी खाइणु अचे, खाॿो आहे साॼे हथ सां त खाए पियो खाॿे हथ सां, खाॿड़ी रा। इन ॻाल्हि खे त माण्हू छा चवंदा, माण्हुनि मुंहिंजी बेइज़ती थी वई। ख़ुदा जी ज़ात जो कसम, चई अलाह जा रसूल, मसइलो इहो ई आहे त जेको मुंहिंजो साॼो हथु आहे न, इहो न को हेठि थो थिए न को मथे थो थिए, इहो हिते बीठल आहे। जेकॾहिं इन हथ में हरकत हुजे, खाइण जी सलाहियत हुजे त आउं टुकुर भञे करे वात में विझां, ईअं आहे ई कोन। इहो हिते बीठल आहे। अल इसाबा जे अंदरि हाफ़िज़ बिन हजर नक़ल कयो आहे, चवे त इहो सहाबी, इहो माण्हू जेको हो, जंहिंखे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम चयो त खाॿे हथ सां न खा, इन खां पोइ बि ज़िंदह रहियो, पर हथु इन जो सही हो। सिर्फ़ु पंहिंजी बेइज़तीअ खे बचाइण जे करे, पंहिंजी ख्वारीअ खे बचाइण जे करे मुहम्मद रसूल सुन्नत जो इनकार कई, मुखालिफ़त कई। ख़ुदा जी ज़ात जो कसम, हथु उते रुकिजी वियसि,
मरण खां मरी वियो, हथ न हेठि थिएसि न मथे थिएसि, उते संड थी वियो सॼो। तव्हां अंदाज़ो लॻायो, फल यहज़रिल लज़ीना युख़ालिफ़ून अन अम्रिही अन तुसीबहुम फितना। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, जेके मुहम्मद रसूलुल्लाह जे सुन्नतुनि जो इनकार कनि, सुन्नतुनि जी मुखालिफ़त कनि, दुनिया जे अंदरि मुसीबतुनि आज़माइशनि खां बची कोन था सघनि। हथ उते रहिजी वियो हुयो। तव्हां अंदाज़ो लॻायो, ख़ैबर जे ॾिहाड़े जेका सन 6 हिजरी में जंग लॻी आहे, जेके फ़ातिह अली रज़ी अल्लाह ताला अन्हु चवनि था, फ़ातिह ख़ैबर। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे साहबनि खे चयो, भई ॻाल्हि ॿुधो, सभ जा सभु अॼु की राति पंहिंजे खीमनि में रहिजो। टेंट जेके खीमा हूंदा आहिनि उन में रहे, ॿाहिरि केर बि न निकिरे, सभु को अंदरि रहे, ॿाहिरि केरु न निकिरे। ऐं चई करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वापसि आया। हिकिड़ो माण्हू ॿाहिरि निकितो। हदीस जी शुरूआत जेके हदीस जूं शरहूं आहिनि उन्हनि में हदीस जी बिल्कुलु वज़ाहत आहे। जी हाफ़िज़ इब्न हजर बि नक़ल कई आहे इन वज़ाहत में। जीअं जो ॿाहिरि निकितो राति जो को माण्हू, घर वारनि चयोसि किथां थो वञी? जी ॿाहिरि थो वञा। जी तोखे एतिरी ख़बर कोन्हे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मना करे वियो आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम रोके वियो आहे, ॿाहिरि कोन्हे वञणो। छोकिरी डोड़ी आई, चई बाबा साईं काॾे थो वञी? चई छॾ मूंखे, ॿाहिरि थो वञा। ख़ुदा जी ज़ात जो कसम, न्याणी था क़ुर्बान वञूं, जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुक्म जे एॾो माना अर्ज़, एॾी इज़त, एॾो मान, एॾो डिज, एॾो अदब। चई बाबा न वञ, काइनात जे सरदार रोकियो आहे। यकीनन वेहण में भलाई हूंदी, वेहण में फ़ाइदो हूंदो, वञण में नुक़सान खां माण्हू बची कोन सघंदो। छी छॾियो मूंखे, ॾिसां आहे छा। जीअं जो ॿाहिरि निकितो ऐं गायब थी वियो। सुबुह जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आया। पाण करीमनि जी इहा आदत मुबारका हूंदी हुई ऐं असीं बि इहा पंहिंजी आदत मुबारका रखूं। इन हदीस मां इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त जेको पंहिंजे घर जो वॾो आहे, उहो राति जो सुम्हे त सुबुह जो सुबुह खां पहिरियां पंहिंजा जेके घर जा भाती आहिनि उनजी सार संभाल लहे। पाड़े जो वॾो आहे, पाड़े वारनि जी सार संभाल लहे। हर शइ जेकॾहिं हू को आहे कंहिं शइ जो वॾेरो अॻुवाणा, ज़रूरु सार संभाल लहे, उन्हनि वटि अचे चकर लॻाए। इन में फ़ाइदो आहे, इन में ख़ैर आहे, इन में भलाई आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो आया, ॿार रोइनि पिया, मायूं रोइनि पियूं। चई छा आहे? चई बाबो कोन्हे को, काइनात जा सरदार, असांजो बाबो राति ॿाहिरि निकितो, असां ॾाढो ॻोल्हियो, असांखे मिले ई नथो। कुझु रहम कयो, असां ॾाढो मना कयसि, रुकजो न। पाण करीमन फरमायो, तव्हांखे ख़बर आहे मूं इन करे रोकियो पिए त न निकिरो ॿाहिरि, तूफ़ान ईंदो, ज़लज़लो ईंदो, जेको ॿाहिरि निकितो उहो तबाह थी वेंदो, बर्बाद थी वेंदो। पाण करीमन फरमायो, मुंहिंजा साहबी वञो, हवा कहिड़े पासे खां लॻी? चयो अलाह जा रसूल, हवा हिन पासे खां लॻी, हेॾां वई। पाण करीमन फरमायो घोड़नि ते चढ़ो, इन पासे वञो, वञी कंहिं वादीअ में ॻोल्हियो, कंहिं जबल जी चोटी ते ॻोल्हियो, किथे न किथे तव्हांखे मिलंदो। साहबी रसूल वञनि था हितां खां, अॻिते जो वञनि, हिकिड़ो जबल ख़तमु, ॿियो जबल ख़तमु, टे जबल जी चोटीअ ते जबल हुनखे ईअं लॻो पियो आहे जे बाक़ाइदगी के सां कंहिंखे माण्हू को तीर तलवार हणे ईअं पोइ हुन पेट में माना चुभकियो पियो आहे ऐं हू उते किरियो पियो आहे। उनखे खणी आया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो, जेकॾहिं ही पंहिंजे खीमे जे अंदरि हुजे हा ऐं मुंहिंजी मुखालिफ़त न करे ॿाहिरि निकिरे हा, हिनखे इहो अज़ाब न अचे हा, मुसीबत न अचे हा, पर मुंहिंजी मुखालिफ़त कयईं, पंहिंजे अकुल खे इस्तेमालु कयईं। हालत तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिठी, तव्हां अंदाज़ो लॻायो। हिकिड़ो ॿियो वाक़ियो तव्हांखे ॿुधायूं। इस्लाम जी हिकिड़ी जंग आहे, जंग मोता। उन जंग जे अंदरि मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा आहिनि मस्जिद नबवी जे अंदरि। जंग में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम साहबी मोकिलिया।
जेके दलेर हुया, जाफ़र बिन अबी तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हु, सैयदना अली रज़ी अल्लाह ताला जो भाउ साईं, दलेरी तव्हां पाण ॼाणे सघो था। सैयदना ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु, अब्दुल्लाह इब्न रवाहा रज़ी अल्लाह ताला अन्हु, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मोकिलिया जंग जे अंदरि, पाण करीमन मौजूद आहिनि मस्जिद नबवी जे अंदरि, विया न जंग मंझि। पाण करीमन खे ख़बर मिली पई, जिब्रील अमीन जे ज़रिए इहो ॿुधायो पियो वियो त जंग हीअं पई थिए, हींअर ही मामिलो आहे, हेतिरा सहाबी शहीद थिया, हेतिरा काफ़र मुआ, जंग जो हींअर रुख हिन पासे आहे, जंग जो रुख हींअर हिन पासे आहे। केॾी महिल सहाबिन ॾिठो अम्मा आशा जो हुजरो घर हिन पासे हो, जे मस्जिद आहे, मस्जिद जे साॼे पासे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा घर हुया, अबू बकर जो बि घर हुयो। अम्मा आशा चई थी आउं पंहिंजे हुजरे मुबारका जे अंदरि हुयसि, पंहिंजे घर जे अंदरि हुयसि, जे साईं जो घर आहे, पंहिंजे कारी साहिब जो कमरो आहे। ईअं ई नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॿुधायो वियो त जंग जी सूरत हाल हींअर कुझु ईअं ई आहे, जो तव्हांजो साहिबी जाफ़र तैयार आहे, रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हथ में कमान ॾिनी वई आहे हली। ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु खे शहीद कयो वियो, अब्दुल्लाह इब्न रवाहा खे शहीद कयो वियो। हाणे मुस्लमान जो झंडो कंहिंखे ॾिनो वियो? जाफ़र बिन अबी तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हु। साईं कैफ़ियत छा आहे? जंग जो मसलो ॿुधायो, सहाबी परेशान, सोणो साईं वेठो आहे, चवे थो मुंहिंजा सहाबा, जंग जो मसलो, जंग जी हालत ईअं ई आहे जो जाफ़र जी बहादुरीअ खे ॾिसो, छा जाफ़र तुंहिंजी बहादुरीअ खे सलाम हुजे। रज़ी अल्लाह ताला अन्हु, बाहूं कटिजी वई, झंडो वरी ॿिए हथ मां, वरी ॿी बाहूं कटिजी वई, झंडो दुॾ ते आहे। जाफ़र तो तव्हां क़ुर्बान वञो, ख़ुदा जी ज़ात जो कसम, मुहम्मद रसूलुल्लाह परेशान, बाक़ जा ग़म जा चेहरे ते आसार नज़र अचनि पिया। साहिबनि जो सोणा साईं असांखे ॿुधायो जाफ़र रज़ी अल्लाह ताला जी कहिड़ी हालत आहे। पाण करीमन फरमायो जंग अञा विढ़े पियो, झंडो दुन ते लॻल आहे। अचानक नबी अलैहिस्सलातु वस्सलाम लुड़के मुबारक किरी पिया। साहिबनि ॾिठो को परेशान, मसलो थी चुको आहे। चऊं साईं मसलो ॿुधायो, तव्हांजा लुड़क तव्हांजी का ॻाल्हि ॿुधाइनि पिया। चऊं जाफ़र खे शहीद कयो आहे रज़ी अल्लाह ताला अन्हु। इन जो ॻाल्हि ॿुधी हितां माण्हू भॻा, जाफ़र तैयारा जे घर में वञी ॿुधायूं। उते वीचारियूं असांजो अंबर ऐं जीजल जिन ॿुधो त जाफ़र तैयारा खे शहीद कयो वियो, वीचारियूं रोवण लॻियूं। आख़िर तव्हां बि हीअं ते हथु रखो, पंहिंजा हालांकि शहीद हुजनि था ज़िंद, उते जन्नत जे बाग़नि में हुजनि था, पर बज़ाहिर जुदाई त आहे न। इंसान जुदा त थिए थो, ॾुख ऐं ग़म त थिए थो न इंसान खे। मायूं रोवण लॻियूं, बीबियूं हज़रात रोवण लॻियूं। को सहाबी आयो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम लुड़क किरनि पिया, पाण ग़मगीन आहिनि, बल्कि भाउ आहे साईं, सोट बि त भाउ आहे न, ग़मगीन ऐं परेशान मस्जिद नबीअ जे अंदरि मौजूदु आहिनि। साईं जाफ़र जा ॿार रोइनि पिया, घर वारा बसि नथा कनि। पाण करीमन फरमायो वञो चुप करायो। पाण बि रोइनि पिया, पर सुरका भरीनि पिया। चप मुबारक जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॾुख मञा फरकनि पिया, अखियूं ॻाढ़ियूं आहिनि, लुड़कनि मां वहनि, लुड़क वहनि पिया अखियुनि वञा। सहाबी वियो कि मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, चुप कयो। वरी आयो, मुंहिंजा साईं नथियूं चुप कनि, औरतूं आहिनि, अज़ीज़ पंहिंजो क़रीब रिश्तेदार शहीद थी चुको आहे, दुनिया जी ज़िंदगीअ जी जुदाई आहे, मुंहिंजा साईं चुप नथियूं थियनि। अम्मा आशा चवे पई आउं ॿुधां पई। वरी पाण करीमन फरमायो वञो चुप करायो माइन खे। सहाबी वरी वियो, वरी वञी करे औरतुनि खे चई, जाफ़र तैयारा जे घर वारनि खे चई, अहल वारनि खे चई भई चुप कयो, ख़ामोश थियो, सब्र कयो। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, उन जी इहा हदीस आहे, उन जो इहो हुकुम आहे। वरी डोड़ी आयो, जे अलाह जा रसूल वरी बि चुप नथियूं थियनि। पाण करीमन ॾुख में हुया, ग़मगीन हुया। पाण करीमन फहसु तुराब फिल फम, मिट्टी खण इन माइन जे वञी वातनि में विझ ऐं चुप कराइनि। अम्मा आशा जे तियां पंहिंजे हुजरे में इहे लफ़्ज़ ॿुधा त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबीअ खे चयो त मिट्टी खणी माइन जे वात में विझ
ऐं हुननि खे वञी चुप करा। मूं चयो इहो साहबी हलाक थी वियो, बर्बाद थी वियो। जो अमा आशा थी चवे छाजे करे इहो मिटी खणंदो कोन, औरतुनि जे मुंहं में विझंदो कोन, ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी थी वई त पाण करे मन फरा मिटी खणी हुन वात में विझ, ऐं नाफ़रमान गुस्ताख थी वेंदो हुजे। हालांकि ईअं ई हो कोन। जेकॾहिं सब्र करे हा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजे हाल मुबारक में छॾिया, हिकिड़ो गम हुयो, इन गम जी हालत में, ॾुख जी हालत में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया मिटी खणो हुन वात में विझी कोन सघंदो, इहो हलाक ऐं बर्बाद थी वियो। तव्हां अंदाज़ो लॻायो। हिकिड़ो ॿियो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां। मालूम छा थियो इन्हनि वाक्यनि मथां? ख़ुशी हुजे चाहे गम हुजे, सुम्हणु हुजे चाहे उथणु हुजे, कारोबार हुजे चाहे अक़ीदात हुजे, जेके बि मसला आहिनि मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे हदीसुनि मां मिलिया। अकुल में अचनि चाहे अकुल में न अचनि, असांखे मञिणो आहे, असांखे उन्हनि ते हलणो आहे। नथा हली सघूं, अल्लाह उहो असांजा रब, असांजी कोताही आहे, असां गुनहगार आहियूं, असांजी इहा वाकई खताव आहे, हली न सघियासीं। पर मुंहिंजा रब हाणे तूं तोफ़ी करे। इहा त माण्हू चवी सघे थो, पर जो हद ॾोखी, हद हराम, इनकार, मुखालिफ़त, पोइ उन जा सबब तव्हां ॾिसो था। बहरहाल मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो अॻिते ॿुधायां। हिकिड़ी जंग लॻी जेका 3 हिजरी में लॻे थी, इस्लाम जी ॿी जंग, मशहूर ऐं मारूफ़ आहे जंग उहद। इहो बदिलो हुयो। इन खां पहिरीं सन 2 हिजरीअ में हिकिड़ी जंग लॻी जंहिंखे जंग बदर चइजे थी। उन मुंहिंजे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका पीच थी, माना खटा थी, खटे विया काफ़रनि खां वॾे माना मुक़ाबले में। ऐं हीअ जेका जंग हुई, अबू सुफ़ियान वारनि बदिलो कयो, ऐं बदिले जी छा हुजे थी उहो तव्हां पाण सम्झी सघो था। इहा जंग लॻी। इन जंग जे अंदरि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम कुझु सहाबा जबल जी टुकड़ी ते बिहारे छॾिया। ॻाल्हि खे सम्झो, आम माण्हू न, कुझु सहाबा जेके पंहिंजा सहाबा हुया, उन्हनि खे चई त भई तव्हीं हिन जबल जी टुकड़ीअ ते बीहो, जेसीं ताईं जंग मुकमल तौर ते ख़तमु नथी थिए, को मसइलो हल नथो थिए, हिकिड़े पासे ॻाल्हि नथी थिए, तव्हांखे हिते बीहणो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हेठि आया। से ॻाल्हि सम्झव? पाण करीमन छा फरमायो? सहाबा खे चयो तव्हां इन जबल जी टुकड़ीअ ते वेहो, जबल जे चोटीअ ते वेहो, पासे में साइड ते, हेठि नाहे लहणो जेसीं ताईं ॻाल्हि हिकिड़े पासे नथी थिए। जंग हुई, जंग हली, काफ़र भॻा, मुस्लमाननि खटियो, माल छॾे भॻा, घोड़नि खे छॾियऊं, तलवारनि खे छॾियऊं, ज़िर छॾियऊं जेके जंग जा सामान हुजनि था, ऐं जो भॻा काफ़र जेके जंग में विढ़ण वारा मुस्लमान हुया न, उन्हनि मुस्लमाननि छा कयो? विया माल खे मेड़ियऊं। जेके मथे बीठल हुया उन्हनि ईअं सम्झो, उन्हनि ईअं सम्झो, अकुल दिमाग़ खे इस्तेमालु कयऊं, वना हुजण ईअं खपे हा त उते बीठा रहना। हुननि सम्झो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो हुक्म इहो हो, जेसीं ताईं जंग लॻे पई तेसीं ताईं तव्हां बीठा रहो। जंग ख़तमु थी वई, काफ़र भॼी विया, पंहिंजा मुस्लमान साहिब हुनजो सामान मेड़ीनि पिया, माल गनीमत मेड़ीनि पिया। हाणे पाण बि हलूं था, सामान खे मेड़ियूं था हली करे। ईअं जो हुननि पंहिंजे सोच मुताबिक़ हेठि लथा। फल यहज़रिल्लज़ीन युख़ालिफ़ून अन अम्रिही अन तुसीबहुम फितना। अल्लाह तबारक व तआला फरमायो, जंहिं बि मुहम्मद रसूलुल्लाह जे सुन्नतुनि जी हदीसुनि जी मुखालिफ़त कई, दुनिया जे अंदरि कंहिं न कंहिं मुसीबत खां बची नथो सघे, कंहिं न कंहिं अज़ाब खां बची नथो सघे। जीअं जो सहाबी हेठि लहंदा विया, किन हिकु तलवार, किन अधु तलवार, किन तीर न किन कामान, किन ज़िर में अञा मेड़ण बि शुरू कोन कई। ख़ुदा जी ज़ात जो कसम, ख़ालिद बिन वलीद उन टाइम ते काफ़रनि सां गॾु हुयो, अचानक पोयां हमिलो करे वरितईं। ही जो हेठि लथा, हमिलो बि उन पासे खां थियो जंहिंजो हमिलो थींदो वियो। ऐं पोइ छा थियो तव्हांखे ख़बर आहे? हालांकि एॾी वॾी मुखालिफ़त कोन हुई, सिर्फ़ु सम्झ हुई। पंहिंजे सम्झ जे मुताबिक़ जबल जे चोटीअ तां लहंदा विया, हिकु ऐं अधु तलवार खे मेड़ियऊं, दुश्मन पोयां हमिलो कयो। मुहम्मद रसूलुल्लाह जो फरमान हो, भले जेसीं ताईं ॻाल्हि कीअं बि थिए तव्हांखे हिते बीहणो आहे। हू उते बीठा कोन, हमिलो ईअं ई थियो।
जो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे धक्को लॻे थो, पाण करीबन बेहोश थी विया हलिया। ऐं रुगो बेहोश कोन थिया, सैयदना अली रज़ी अल्लाह ताला अन्हु भॼे थो, तौरीअ खे बाहि ॾिए थो, उन जी छार खणी करे मुहम्मद रसूलुल्लाह जे दिमाग़ मुबारक में, मथे मुबारक में ज़ख़्मनि में रखे थो, जीअं रत घटि थिए। अबू सुफ़ियान वाह वेला करे छॾी, जंहिं मुहम्मद ते तव्हां कुॾंदा हो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं सरदार ते तव्हां मस्तियूं कंदा उहो सरदार तव्हांजो शहीद थी वियो। ख़ुदा जी ज़ात जो कसम, सहाबी बिखरिजी विया, दिलियूं हुननि जूं कमज़ोर थी वियूं, पेरनि मां ज़मीन निकिरी चुकी, जो जंहिं ते कुॾंदा हुआसीं, जंहिंजे चहिरे मुबारक खे ॾिसी करे बुखुनि खे ख़तमु कंदा हुआसीं, जंहिंजे करे पेरनि खे जुदा कयोसीं, तलवार उथे थी पुट जी ते पीउ जी सिसी वञे थी, परेशान ग़मगीन थी विया। ज़मीन हुननि खे न पई वणे, आसमान हुननि खे न पियो वणे, ॻाल्हि हुननि खे सम्झ में न पई अचे त वञूं काॾे हाणे, आख़िर वञूं कहिड़े पासे। किन चयो त हलो काफ़रनि सां मिलूं, काफ़र थियूं, किन चयो त हिन पासे हलूं। ख़ुदा जी ज़ात जो कसम, अमीर उमिरि जहिड़ा बि परेशान थी विया हलिया, के हेॾां विया हलिया त के हेॾां विया हलिया। उते छा थियो, रुगो एतिरे ताईं न, काफ़रनि खे मुकमिल फ़ाइदो मिलियो। काफ़र तलवार ते तलवार वाहींदा रहिया, तीरनि ते तीर हणंदा रहिया, मुस्लमान परेशान भॼण में हुजनि, अहिड़ो हुननि खे मौक़ो मिलियो जो हिकु न ॿ न टे न 70 मुस्लमान साहिब रसूल शहीद करे छॾियूं। घणा साईं? 70 सहाबी शहीद करे छॾियऊं, सिर्फ़ु ज़रे बराबरि ग़लतीअ जे करे, ज़रे बराबरि सम्झ जे करे, ज़रे बराबरि फ़हम जे करे त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान हो, तव्हां इते बीठा रहो, जंग मुकमिल ख़तमु नथी थिए जेसीं ताईं को तव्हां वटि पैगाम न अचे। पर हुननि जो जंग ख़तमु थी वई, हू लहंदा विया, मुहम्मद रसूलुल्लाह खे बेहोश कयो वियो। सहाबी हिकु न ॿ न 70 सहाबी शहीद कया हुआ, पर उन शहादत जे अंदरि अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला खे बि शहीद कयो वियो। ऐं पियो कीअं शहीद कयो तव्हांखे ख़बर हूंदी। जॾहिं अमीर हमज़ा खे शहीद कयो वियो, बदिलो वरितो वियो, ऐं बदिलो मुकमिल वरितो वियो। अहिड़ो बदिलो वरितो, तीर लॻो, हालांकि इन खां पहिरीं विढ़ंदो रहियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो चाचो आहे, सैयद जो रतु हुनजे अंदरि आहे, विढ़ंदो रहियो बहादुरनि वांगुरु, तलवारनि सां सिसियूं लाहींदो रहियो, तलवारनि सां बाहियूं कटींदो रहियो। पर अचानक जो तीर हिते लॻो, साहिबी हिन पासे शहीद थिया, मुहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन पासे बेहोश थिया, अमीर हमज़ा खे तीर लॻो, दुश्मन खे मुकमिल फ़ाइदो मिलियो। तव्हांजो हुनजे दिलि खे कढियऊं, दिलि खे कढी करे चॿाड़ियूं, हुनखे एतिरो न बल्कि मुकमिल हिंद चयो, जीअं खपेव तव्हां हिननि खे कयो। हुनजे नकनि खे कटियो वियो, कननि खे कटियो वियो, हुनजे सीने खे कटियो वियो, हुनजे जिस्म खे कटियो वियो। छाजे करे? सिर्फ़ु ज़रे बराबरि सम्झ जे करे। ॻाल्हि सम्झ में अचे चाहे न अचे, जीअं हदीस में मिलेव, मुहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान हुजे, मुंहिंजा भाइरो बुज़ुर्गो, असांजी कामयाबी, असांजी निजात इन में हुजे थी, उनखे ईअं ई मञूं, पंहिंजे सोच मुताबिक़ न हलायूं। वरना जेके कुझु वाक़िया तव्हांखे ॿुधायासीं, चल अल्लाह तबारक व तआला असांखे क़ुरान हदीस मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फिरुल्लाह ली व लकुम व साइरिल मुस्लिमीन।